टेकंदड़ वारी मथा ऐं ॿेर जी टारी मथा। टेकंदड़ वारी मथा ऐं ॿेर जी टारी मथा हू पेर वारींदो वञे ऐं धन संभारींदो वञे। मालिक नाहे हू माल जो, हू आ अञा 8 साल जो, हुन जे त पेरनि का जुती कंहिं ॾींहुं ई नाहे ॾिठी। ॼाओ त फाटल पोतड़ी जी लोड में लोली मिली, हा धरतती जी दाह ते ऐं माओ पघरियल बांह ते, आ थञ बि कोसी ॾिनी। हुन जी त कई वई पालना मानी, रुखी खोराक ते कपड़ा त हुन जे अंग जा हर जाइ तां चीरूं थियल, हर रंग जा टोपा ॾिनल, हर वार तां ते लिखियल, हर कंहिं ख़ुशी खां वांझियल तकदीर ॼण हुन खां रुठल, भागन खां थी वियल बेदखल, चमड़ी सियारे जी सटियल संद संद तां सीरूं पियल, मासूम गल फाकूं थियल, चेहरो बि ॼण काछो सुकल। हुन खे त धड़कन खां सिवा, हुन खे त लुड़कन खां सिवा, हुन खे त सुरकन खां सिवा हिन देश में छाहे मिलियो। हर ॾींहं में आहे ॾुलियो, हर रात में आहे रुलियो, हर मुंद में ही पंध में हिक वेस में आहे हलियो। मिसकीन थी मजबूर थियो ही आ तॾहिं मज़दूर थियो, आ पी संस पोड़ो थियो, जोड़ो नथो हक ले सघे, घर जो बि गाॾो कीअं हले। भेणनि खे आ परणाइणो, सभिनी खे आ खाराइणो, इहा रीत आहे राज जी, दावत आ करणी काज जी। सो ज़िंदगी गिरवी ॾेई हिन रीत आ पूरी कई, 8 साल खां 60 साल में हलणो आ साॻी हाल में, मरणो आ हिनी माल में, मरणो आ हिनी माल में।